सिंधी आखाणी ॿुधण जे लाइ असांजे चैनल मुश्ताक परदेसीअ खे सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन खे दॿाईंदा त जीअं नयूं कहाणियूं असां अपलोड कयूं त तव्हां वटि नोटिफिकेशन पहुची वञे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तो साथियो ॿुधंदड़ तव्हां सॼणनि जी ख़िदमत में सिक भरियो सलाम। इन दुआ सां शल जिथे हुजो शाद ऐं आबाद हमेशह मुस्कुराईंदा रहो। दोस्तो ॻाल्हि था कनि त कंहिं मुल्क जो हिकिड़ो बादशाह हुजे। उन बादशाह हुकुम कयो त सुभाणे शिकार ते हलंदासीं। वॾो लश्कर तयारु कराई, तंबू तुलान तयारु थिया, कुता बाज़ तीर कमान बणचियूं बाला मतिलबु हर क़िस्म जी तयारियूं बादशाह कराई। बादशाह फरमान थियो, बसि फरमान जी देरि सभु तयारियूं थी वयूं। बादशाह पाण चकास कई, पंहिंजे सिर पाण चकास कई। बादशाह चकास करे मुतमिन थी ऐं सभिनी खे हिदायत कई त सुभाणे हलंदासीं शिकार ते, पर हर को पंहिंजो मुंहुं वठी शिकार कंदो। पोइ जंहिंजे अॻियां जेको जानवर अचे उहो ई उनखे शिकार करे। बादशाह इहो हुकुम करे महल में आयो। सुबुह थियो, बादशाह उहो साॻियो लश्कर वठी ऐं हलियो शिकार ते। जेॾीमहिल पहुता झंग में पहुता, बादशाह जी हुकुम हुयो, हर को पंहिंजे मुंहं सां निकितो, हर को पंहिंजे मुंहं सां निकितो। ईअं बादशाह जे साम्हूं हिकिड़ो हरण छाल ॾेई हरण भॼण लॻो। बादशाह घोड़ो खणी हुनजे पोयां छॾियो। बादशाह सां गॾु हिकिड़ो वफ़ादार नौकर हुजेसि, उहो बादशाह सां गॾु, बाक़ी हर को पंहिंजे मुंहं सां वञे। हरण तेज़, बादशाह घोड़े खे पोयां छॾियो, घोड़ो बि तेज़, पर हरण हिनखे वठु न पियो ॾे। आख़िर अंदाज़ो लॻायो बादशाह त 100 कोह बादशाह पंधु करे वियो, पर हरण हिनखे वठु न ॾिनो। नेठि हलंदे हलंदे हरण अलाए किथे गुम थी वियो। हरण हिनखे हथु न आयो। चङो पंधु निकिरी आयो, हरण हिनखे हथु न आयो। बादशाह खे ॾाढो अरमान थियो त हेॾो पंधु बि कयुमि, हरण बि वियो हलियो, थकिजी पियो हुजे, पाण थकिजी पियो, अंदाज़ो लॻाईंदे घोड़ो बि थकिजी पियो आहे, बुख बि ॾाढी लॻी हुयसि। बादशाह लथो, घोड़े तां हिकिड़ो वणु हुजे, उन वण जी छांव में वेही रहियो। नौकर बि लथो, बुख जो लॻी हुयसि, सो वरी नौकर तीर सां हिकिड़ा 2 पखी शिकार कया, ॿाहिरी ॿारे टांडनि ते हुननि उहे पचाए ऐं पाण बि खाधई, बादशाह बि खाधा। हिते सिजु लही वियो, सॼो ॾींहुं हरण जे पोयां हा, सिजु लही वियो। हाणे हिननि चयो त मोटंदासीं त मथां रस्तो न भुलिजी वञूं, हे हुते सुम्ही पिया। सुबुह थियो, बादशाह बि उथियो, नौकर बि उथियो। बादशाह नौकर खे चयो त हाणे हीअं कर, ख़बर न आहे त केतिरो पंहिंजे शहर खां निकिरी आया आहियूं, अलाए माना चङो पंधु निकिरी आया आहियूं। सो हाणे हीअं कर, हिते भर पासे में ॻोल्हा कर, घोड़े ते चढ़, भर पासे में ॻोल्हा कर, को ॻोठड़ो हुजे त को कुझु खाइण पीअण जे लाइ सामान वठी अचे त खाई पी ऐं पोइ निकिर। नौकर घोड़े ते चढ़ी ऐं हिकिड़े पासे खणी रुख रखियो। थोरो अॻिते हिन पंधु कयो, साम्हूं हिनखे हिकिड़ो शहर ॾिसण में आयो। पर ॾिठईं त शहर जे ॿाहिरां माण्हुनि जो वॾो ड्रंपलो हुजे, गोड़ लॻो पियो हुजे। ईअं ॼण उहे हिन ॾे निहारनि पिया, कंहिंजे इंतज़ार में बीठा। हे जो घोड़े ते ओॾे वियो पिए, माण्हुनि जी जो हिन ते नज़र पई त माण्हू ईअं ख़ुशीअ मां हुकरा करण ऐं हिक ॿिए खे मुबारकूं ॾियण लॻा, ठींग टपा ॾियण लॻा। हे बि नेठि घोड़े ते हुजे, वेझो अची हुननि जो पहुतो त बाक़ाइदे दोल दमामा वॼण लॻा ऐं माण्हुनि खणी हिनखे पकड़ियो। हे परेशान। ख़बर पई त उतां जो जेको बादशाह हुयो, उन बादशाह खे को औलाद कोन हुयो। उहो बादशाह कंहिं बीमारी में या कीअं बादशाह मरी वियो। पोइ बादशाह हुकुम कयो हो त मुंहिंजे मरण खां पोइ सुबुह जो सवेर शहर जे ॿाहिरां बीजो, जेको माण्हू पहिरियों अचे उनखे तख़्त ते विहार। सो माण्हू बीठा उन इंतज़ार में, ऐं हिन नौकर जो नसीब इहो जो पहिरियों माण्हू इहे उते अची पहुतो। हिनखे ॿुधाइनि, हिनखे पाण सां गॾु वठी आया महल में। अची हिनखे वेंजारे सेंजारे ॾाढी हुनजूं सेरबूं कराए, हिनखे बादशाही वेस वॻा ताज पाराए खणी हिनखे तख़्त ते विहार में अमीर वज़ीर सभु अची हिन जे ख़िदमत में बीठा। नौकर ॾिठईं जो पाण खे हाणे बादशाह थी वियो, हिन जो दिमाग़ बि ईअं सम्झो त 7 आसमान सां लॻो।
ख़ुशीअ में हिन खां पंहिंजो झंग में जेको बादशाह छॾे आयो हो उहो बि विसरी वियो त को मां बादशाह खे बि छॾे आयो हुआं ऐं उहो मुंहिंजे इंतज़ार में हूंदो उहो हिन खां उहो बादशाह बि विसरी हेॾां बादशाह इंतज़ार में हुजे आख़िर सिज अची मथां बीठसि बुख बि ॾाढी अची लॻसि सफ़ा ई साणो थी पियो कावड़ बि ॾाढी लॻसि त भला नौकर वियो काॾे पाण घोड़े ते चढ़ियो त भला नौकर खे ॻोल्हियां उन ई तरफ़ रवानो जो जेॾे नौकर वियो थोरो अॻिते आयो साम्हूं शहर हुजे अची शहर में पहुतो हाणे नौकर खे किथां ॻोल्हे बादशाह मुसाफ़िर खाने जी पुछा कई त हिते आहे को मुसाफ़िर खानो हिनखे ॾसियुनि त फिलाणे हंधि मुसाफ़िर खानो आहे पर हे जीअं उते पहुतो त बाक़ाइदे ईअं सम्झणु ख़ैरातूं लॻियूं पियूं हुजनि छो जो नओं बादशाह जो छो त नए बादशाह जी ख़ुशीअ में जिथे किथे ईअं सम्झ त नंगर लॻा पिया हुजनि हर को ग़रीब गुरुब वेठो खाए पियो उते मुसाफ़िर खाने में बि ईअं सम्झ त नंगर लॻा पिया जेको अचे पियो सो खाए हिनखे बि ॾाढी बुख हे जो पहुतो त हिनखे बि ॾिनो न हिन बि खाई कई ड्र हाणे नौकर खे किथे ॻोल्हियां हिते सिज बि अची लड़ियो हिन जो भला हाणे राति हिते थो रहां पोइ सुभाणे नौकर खे ॻोल्हींदुमि हे हिते मुसाफ़िर खाने में तरसी पियो राति थी पासा पे वराई हिनखे निंड न पई अचे नौकर जो खुटको पंहिंजे मुल्क खां निकिरी आयो हो अकेलो हिनखे निंड न पई अचे पासा पे वराई हिन जे उन ई कमरे में हिन ॾिठो हिकिड़ो दरवेश उहो बि टिकियल हो बादशाह जो पासा पे वराया त हुन बादशाह खे बेक़रार ॾिसी ऐं बादशाह खां पुछियो त अदा तूं केरु आहे लॻे थो तोखे निंड नथी अचे बादशाह चयसि त फ़क़ीर मां जेको आहे न सो मां चङे टाइम ताईं घणी देरि ताईं कचहरी करण जो आदी आहियां छो जो बादशाह हो त हिन वटि अमीर वज़ीर नौकर चाकर त ईअं सम्झ आधी राति ताईं हिन वटि भई कचहरी हलंदी चई मां घणो वक़्तु कचहरी करण जो आदी आहियां सो हिते को कचहरी वारो कान्हे मां उन जे हिरियल मूंखे निंड उन जे करे नथी अचे दरवेश चयसि यार मोहम्मद मां त को वॾा घराणो थो ॾिसजी भला हाणे ॿुध जे मर्ज़ी हुजई त पाण में भला वेही कचहरी करे वक़्तु गुज़ारियो छो जो मूंखे बि निंड नथी अचे बादशाह चयसि दरवेश ॻाल्हियूं त मां घणियूं ॿुधियूं आहिनि साॻियूं ॻाल्हियूं वरी ॿुधां कहिड़ो मज़ो ईंदो बाक़ी जेका नई ॻाल्हि ॿुधाई त ॾाढो मज़ो ईंदो ऐं पोइ मूंखे सुकून जी निंड बि ईंदी मुंहिंजे रूह जी विंदर बि थींदी दरवेश चयसि त मूं वटि ॻाल्हियूं बराबरि अथई बि नयूं पर उहे मुफ़्त जूं न अथई ॻाल्हियूं अथई उहे क़ीमती मुफ़्त में मां कोन ॿुधाईंदुसि बादशाह चयसि त दरवेश मुफ़्त में ॿुधण लाइ मां बि तयारु कोन आहियां मुफ़्त वारी शइ मूंखे बि न खपे पर ख़बर न आहे त तूं अलाए केतिरो उजूरो वठंदे छा वठंदे हाणे मूं वटि ॿियो त कुझु कोन्हे मूं वटि पई हिन लालूं उन जे एवज़ जे कॾहिं मूंखे ॿुधाई त जी बिस्मिल्लाह दरवेश चयसि त बाबा हाणे ॻाल्हि ॿुध हिकिड़ी ॻाल्हि जो हिकिड़ो लाल वठंदुसि हिकिड़ी ॻाल्हि हिकिड़ो लाल बादशाह छा कयो जो चेल सां पटो ॿधल हुयुसि हुन में लालूं पियल हुयूं उतां हिकिड़ो लाल कढी ऐं दरवेश खे ॾिनो साईं अचे बिस्मिल्लाह ॻाल्हि शुरू कयो दरवेश हिन खां लाल वठी चई त ए शख़्स साईं जा रंग नयारा आहिनि शाह मां गदा ऐं गदा मां शाह करणु हुन वटि का देरी कान्हे अलाह जे नज़र में भलो उहो आहे जेको परहेज़गार आहे न त सभु इंसान हिकु जहिड़ा आहिनि ॾात नाहे ज़ात ते जेको वहे सो लहे सियाणनि जो कौल आहे त ज़माने जी गर्दश में ॾिसजे त को खादम मां मखदूम थी वियो आहे यानी को बादशाह थी वियो आहे नौकर मां त उन ते हसद न कजे पर पाण अॻिते वधी हुन जो इस्तक़बाल कजे दरवेश ईअं चई खणी चुप कई बादशाह चयसि त पोइ दरवेश चयसि त बसि भाई हिकिड़ी ॻाल्हि तो ॿुधाई ॾिनी हई उन जी ॻाल्हि तोखे मां ॿुधायमि हाणे जे ॿी ॾे त वरी तोखे ॿुधायां बादशाह वरी हिनखे ॿियो लाल ॾे दरवेश वरी चयसि त अलाह बेनियाज़ बादशाह आहे थोरे ते परचे घणे ते रुसे हुनखे कंहिंजी गर्ज़ कान्हे सभु को संदसि मोहताज आहे तूं पाण सतार आहे ऐं जेके माण्हू ॿियनि जी ऐब पोशीदा कनि ऐब ढकनि था रब तिन सां राज़ी रहे थो तंहिं करे तोखे घुरिजे त तूं बि जे न कंहिंखे उघाड़ो ॾिसी
त उनखे ढक, कंहिंजो ऐब ॾिसी त उनखे ढक। दरवेश ईअं चई खणी माठ कई। पोइ चई ॻाल्हि पूरी थी वई। बादशाह दरवेश खे वरी टियों लाल ॾिनो। दरवेश चयो त बागा अलाह जहाननि जो बादशाह हुआ, सॼे जुगत जूं जोड़ूं जोड़े थो। शाहूकार पंहिंजे माल ते मस्तु आहे त बादशाह वरी पंहिंजी बादशाहीअ में ख़ुशि आहे। ग़रीब गुरबो बि पंहिंजे हाल में ख़ुशि आहे, कंहिंखे कंहिंजी मिंथ मोहताजी कान्हे। पर इहो आहे त हर को इज़त जो घोरियो आहे, मिसकीन खे बि इज़त जो उल्को आहे। तंहिं करे तूं जे न कंहिं ग़रीब जे अॻियां लंघी ऐं हू तोखे मुहबत सां सिक सां कोसनि कुहरनि खाइण जी बि न सलाह करई त कॾहिं बि हुनजी ग़रीबीअ ते नाख़ुशि थी हुनजी दावत खाइण खां इनकार न कजांइ। जहिड़ो हुनजो हाल आहे जेकॾहिं चवई थो त क़बूल कजांइ। एतिरो चई ऐं हुन ॻाल्हि बंदि। बादशाह चयो त वाह वाह। पोइ चई ॻाल्हि पूरी थी। हिन वरी चोथों लाल ॾिनसि, चोथों लाल कढी ॾिनईसि। दरवेश चयो त अकुल वारनि जी फ़तवा आहे त दुनिया हे दो रंगी, को कंहिंजो कोन्हे, सभु को मतिलब जो यार आहे। कमु लथो कागर फाटो। तंहिं करे अदा तुंहिंजो बि न कंहिं बेक़दुरे सां पल वटके त हुनखे यकदमि अस्सलाम वालेकुम चई मोकिलाइजे। बेइंसाफ़ ऐं बेक़दुरे वटि घड़ी बि न गुज़ारिजे। ईअं चई दरवेश पासो वराए वञी सुम्ही। बसि भाउ हाणे ॻाल्हियूं बि ख़तमु, हाणे तूं बि सुम्ह मां बि सुम्हां। बादशाह खे ॾाढियूं ॻाल्हियूं हुन जूं वणियूं ऐं बादशाह जे रूह खे ॼण सुकून आयो। बादशाह जो दिमाग़ सुकून में अची वियो ऐं बादशाह पासो जो वरायो त बादशाह खे आराम सां निंड अची वई। बादशाह सुम्ही पियो। सुबुह थियो, बादशाह निंड मां जाॻियो। चई त हाणे नौकर जी पुछा कयां, हेॾे होॾे पार पता ॾे, पर बादशाह खे नौकर जो किथां बि ॾसु न मिलियो। बादशाह चए भला हाणे हिन शहर में आयो हां, छो न भला पाण खे सौदागर सॾाए, हितां जो जेको बादशाह हुआ उन सां मिलां, उनखे सां इहा ॻाल्हि बि कयां, भला मुलाक़ात बि कयांसि, पोइ मोटां पंहिंजे मुल्क। इहा सोच करे बादशाह जेको शाही महल हुयो ओॾां जो रुख कयो। सिधो अची बादशाह पतो शाही दरबार में नौकरनि सां मिलियो। नौकरनि खे चई त मां बादशाह सां मिलंदुसि, फिलाणे मुल्क मां आयो आहियां, मां बादशाह सां मिलंदुसि। नौकरनि वञी बादशाह खे ॿुधायो। हाणे बादशाह कहिड़ो, जेको हिन जो नौकर हुयो, हिन जो पंहिंजो ग़ुलाम जेको हुयो उहो हिन महिल बादशाह हो। नौकरनि जो हिनखे चयो त साईं फिलाणे मुल्क मां हिकिड़ो सौदागर आयो आहे, तव्हां सां मिलणु थो चाहे, हिन जो पंहिंजे मुल्क जो नालो ॿुधो त चई त इनखे वठी अचो। बादशाह खे नौकर वठी दरबार में हिन जे साम्हूं जेॾी महिल आया त बादशाह ॾिठो त भेण हे त मूं वारो साॻियो नौकर आहे, तख़्त ते वेठो आहे, ताज पातो पियो आहे, हाकिम लॻो पियो आहे। बादशाह जीअं हिनखे ॾिठो त बादशाह खे रातो की दरवेश वारी नसीहत यादि आई त जे न को गदा मां बादशाह थिए, गदा मां शाह थिए त उनखे ज़रूरु इज़त ॾिजे, छो जो रब हुनखे उन ॻाल्हि ते रसायो। हिनखे उहा ॻाल्हि यादि आई। इहो सोचे हिन छा कयो, हुयुसि त उहो नौकर, पर फ़क़ीर वारी ॻाल्हि हिनखे यादि आई। हिन निवड़ी पंहिंजो नौकर जेको हिन महिल बादशाह हुयो उनखे निवड़ी सलाम कई। ख़ादिम जेको बादशाह हो, जेको हिन जो नौकर बादशाह हो, हिन महिल बादशाही वेस में हुयो, उहो अजब में अची वियो। उहो तकड़ में हेठि लथो, तख़्त तां अची हिनखे धाकुर पाती। धाकुर पाए हिनखे पाण सां वठी साम्हूं वरी ॿियो हिकिड़ो कमिरो हुयो, उन में हिनखे वठी वियो। उते वेठा। उते हिनखे नौकर जेको हाणे बादशाह हुयो उन चयसि साईं मूंखे माफ़ु कजो, मूंखां ग़लती थी वई। भला साईं ग़लती बि छो न थिए, मुफ़्त में जो बादशाही मिली, एॾो बि कंहिंजो भाॻ थिए न। बादशाह चयसि भाउ को फ़िक्र कोन्हे, तो जेको कयो सो चङो कयो, तूं उन में मजबूर आहे। मां तोखे हिन महिल हिन ओज ते ॾिठो आहे, मां ॾाढो ख़ुशि थियो। अॼु तूं बादशाह आहीं ऐं हिन शहर जे हिसाब सां मां तुंहिंजी रहियत आहे। इन में न कावड़ जी ॻाल्हि आहे, न का लज जी ॻाल्हि आहे। अलाह साईं तोखे बादशाही ॾिनी आहे, तूं बादशाह आहीं ऐं हिन शहर में मां जो आहियां त मां हिन महिल तुंहिंजो राज आहियां, तुंहिंजी रहियत आहे। ईअं कचहरीअ में सॼी राति इन्हनि कचहरीअ में गुज़ारी। सुबुह जो वरी विंझी सिंझी ॿई ॼणा आया दरबार में। हाणे जेको ख़ादिम बादशाह हुयो उन पंहिंजे हिन बादशाह असुली बादशाह खे हिन जे ई सलाह सां पंहिंजे हुकूमत में हिकिड़ो नंढो वज़ीर रखियसि त साईं मां तव्हां मूं वटि रहो, पर हाणे वक़्त जी हालत आहे,
ऐं हिन बादशाह पाण हिनखे सलाह ॾिनी त मां तुंहिंजो वज़ीर थी रहंदुसि, हिनखे रहण जे लाइ हिकिड़ो अलॻि महल बि ॾिनो। दरबार में त हो बादशाह हूंदो हो, पर पाण में जेॾी महिल वेहंदा हुआ त हे साॻियो हुनखे बादशाह वारी इज़त ॾींदो हो, नौकर जेको हुयो हुनखे बादशाह वारी इज़त ॾींदो हो। पोइ हिननि जी हाणे हे जो त रहे पियो त हाणे हिननि जी आदत थी वई त हिकु राति नंढो वज़ीर जेको असुलु बादशाह हुयो उहो ख़ादिम हाकिम वटि कचहरीअ लाइ ईंदो हो, ऐं ॿीअ राति वरी जेको ख़ादिम हाकिम हुयो उहो पंहिंजे असुलु के बादशाह यानी जेको हाणे हिन जो नंढो वज़ीर हो उन वटि वञी कचहरी कंदो। हिकिड़ी राति हो हुन वटि वञी कचहरी कंदो, हिकिड़ी राति हो हुन वटि कचहरी कंदो। अहिड़े नमूने हिननि जे सोबत खे चङो टाइम गुज़री वियो, किसो पियो हलियो। हिकिड़ी राति नंढो वज़ीर जेको असुलु को बादशाह हुजे उहो हिन पंहिंजे हाकिम खे आयो हुउसि हिन वटि कचहरी करणु, हिनखे हाणे छॾणु पियो अचे पंहिंजे महल में। ॾियो हिनखे हथ में हुयो, ॾियो हिनखे हथ में हुयो। हे थोरो अॻिते जेॾी महिल आया त ॾिठई त हिकिड़ी ज़ाइफ़ आहे, औरत आहे, ऐं हिकिड़ो मर्द, उहे हुरमसरा जे अङण में ईअं सफ़ा बेख़बरा थिया बीठा आहिनि, माना हिकिड़ी एतिराज़ जोगी हालत में। नंढे वज़ीर जीअं जो हुननि खे ॾिठो त चई त आहे त का शाही महल जी औरत, ॾिठई त मूंसां गॾु बादशाह बि अचे थो, बादशाह पोयां हुजे। हिनखे हिते दरवेश वारो गुफ़्तो यादि अची वियो त भला कंहिंजी ओघड़ ॾिसी त ढकिजां, कंहिंजो ऐब ॾिसी त ढकिजां। हिन चयो त हिन खां वधीक ॿी का ओघड़। इहो सोचे हिन छा कयो, जो ॾियो जो हिनखे हथ में हो त हिन चयो त हाणे ॾिए जी रोशनीअ ते हिन त ॾिठो बादशाह पोयां हो, हिन चयो हाणे बादशाह वेझो ईंदो त बादशाह बि रोशनी ते ॾिसंदो। हिन छा कयो जो सायो करे बहानो करे थाबिड़जी फर्श ते किरी पियो, फर्श ते किरी पियो, ॾियो हिन जे हथ मां किरी पियो, ऊंदहि थी वई। हे जो किरिया त खड़को जो थियो त होॾा हुननि बि ॾिसी वरितो, हुननि बि ॾिसी वरितो, हुननि खे बि मौक़ो मिलियो भॼण जो। बादशाह खे ख़बर ई न पई, ख़ादिम हाकिम खे ख़बर ई न पई त छा हुयो ऐं छा थियो। हे त हुनखे छॾे आयो, पर हे जेको मामिलो थियो इन वञी पंहिंजो रंग वरितो। वॾो वज़ीर जेको उतां जो हुयो उन जी जेका धीअ हुई, उन जेको इन महल जो जेको चौकीदार हुयो, हुरमसरा जो चौकीदार हुयो, उन सां वास्तो हुयो। हे रोज़ हिते पाण में मिलंदा हुआ। हाणे अॼु जो हिन ॾिठो त भणा हे असां पकिड़िजी पियासीं त हिनखे थियो त हाणे इहा ॻाल्हि लिकंदी कान। हाणे नंढे वज़ीर ॾिठो आहे इहो या बादशाह खे चवंदो या मुंहिंजे पीउ खे चवंदो। हाणे हिन रनाणो मकर शुरू कयो। हाणे हुनखे त हुन त हिन जो ऐब ढकियो, पर हिनखे अॼु पंहिंजी थी त मतां मुंहिंजी इहा ॻाल्हि ज़ाहिर थिए। जीअं सुबुह थियो इहा रोअण लॻी, सुबुह थियो रोअण लॻी। वॾो वज़ीर जेको हिन जो पीउ हो उन जो हिनखे रोअंदे ॾिठो त पुछियईंसि त मां छा आहे, ॿुधाए छा थियो थी, छो थी रोई, कहिड़ी गणती अथई। पीउ जो चयसि त हीअ अञा सुॾका भेण लॻी, ईअं सम्झो उबसाई थी वियसि। पीउ चयसि बा ॻाल्हि त करे। पीउ खे चई त बा मां शाम जो दरीअ मां मुंहुं कढी ऐं ईअं ॾिसां पई त बादशाह जो जेको नंढो वज़ीर आहे न, ॾिठमि त उन जी मूं ते नज़र पई, उहो मूंखे इशारा पियो करे मूंखे पाण ते अचण जे लाइ ईअं सम्झो मिंथूं पियो करे, हथ पियो जोड़े। बाबा मूंखे ॾाढी कावड़ लॻी। पहिरियां त चयमि त इन नंढो वज़ीर इनखे एॾी मजाल जो इहो मूंखे इशारा थो करे, अहिड़े जीअण खां त मरणु भलो आहे, मां पाण खे छो न मारे छॾियां। पर पोइ सब्र खां कमु वरितुमि, मां खणी माठ कई। पर बसि उन महिल खां वठी बाबा मां ॾाढी परेशान आहियां त कीअं हिनखे इहा जुरत थी जो हिन मूंसां इहा हरकत कई, मां इन खां कीअं हिन जो पलांद वठां। सो हाणे तव्हांजो मूंखां पुछियो आहे, मां तव्हांखे ॿुधायां थी त बादशाह खे छा थियो आहे जो बादशाह अहिड़ा लुफंगा माण्हू पंहिंजा वज़ीर बणाया आहिनि, लोफर माण्हू जिन खे कंहिंजी इज़त जो ख़्यालु न आहे, को हया अदब कोन्हे। हाणे धीउ जो वज़ीर खे इहो ॿुधायो, वॾो वज़ीर कावड़ अची वई, हुनखे वॾी कावड़ अची वियसि। हाणे ॼण गैरत जो मामिलो थी वियो। धीउ खे चई त इन बेहयावा खे हुकूमत ॾेई असां पंहिंजूं लॼूं लुटाईंदासीं छा। बसि नंढो वज़ीर हुजे या खणी केर बि हुजे, इन जो फ़ैसिलो थींदो। हीउ कावड़ में सिधो आयो दरबार में, मुंहुं ॻाढ़ो लॻो पियो हुजेसि। बादशाह जी जेको ख़ादिम बादशाह हुजे उन जो वज़ीर खे ॾिठो, पंहिंजे वॾे वज़ीर जे मुंहं जो रुख जो ॾिठई। वज़ीर ॾे ख़बर छा थियो थी, छो परेशान आहे, मुंहुं मटियो पियो थी, छा थियो थी।
वज़ीर चयसि साईं मूंखे थोरो तव्हां बंदि कई में वेहो त मां तव्हां सां मुंहिंजो अहवालु कयां। बादशाह हिन सां गॾु आयो, साम्हूं ॿियो कमिरो हुजे दरबार खां, उन में आया ॿई। वज़ीर हिन खे पंहिंजे धीअ वारो जेको धीउ हिन खे कूड़ो किसो ॿुधायो उहो सॼो किसो ॿुधायो त साईं तव्हांजे नंढे वज़ीर हे कयो। पर साईं हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधायो, हे आहे केरु? ही आहे केरु? तव्हांजो एॾो हिन ते राज़ रखियो आहे, तव्हां हेॾी हिनखे इज़त था ॾियो, मुफ़्त में खणी तव्हां हिनखे हेॾो प्रोटोकॉल ॾिनो आहे। असांखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे हिन तव्हांजे हिन कुर्ब जो नाजाइज़ फ़ाइदो वरितो आहे, जो हिनखे असांजो बि कोन थो हया थिए। जेको ख़ादिम हाकिम हुयो उन वॾे वज़ीर खे चयो त यार ॻाल्हि तो हिन महिल अहिड़ी कई आहे, मूंखे बि ॾाढो ॾुख थियो आहे, पर हाणे जेको पुछींदो न त असुल में ही जेको माण्हू आहे न, मुंहिंजो नंढो वज़ीर आहे न जेको, असुल में इहो मुंहिंजो बादशाह आहे। असुल में मुंहिंजो इहो बादशाह आहे। मूंखे खणी कुदरत वारे हिते बादशाह कयो आहे, पर असुल में मुंहिंजो जेको बादशाह इहो बादशाह हो, मां हिन जो नौकर हुयुसि। वज़ीर चयसि साईं जेकॾहिं इहो असुली बादशाह हुआ पोइ त हे तव्हां ईअं सम्झो पंहिंजे पेर ते पाण कुहाड़ो आयो आहे। तव्हां एतिरो बि नथा ॼाणो त ही बादशाह हिनखे ॻाल्हि वणंदी हूंदी त तव्हां नौकर ऐं तव्हां बादशाह लॻा पिया हुजो, हे तव्हांजे हेठां हुजे। हे त सॼी साज़िश कंदो हूंदो, हे थोरे ई वक़्त में तव्हांजे मुल्क खे बि हासिलु कंदो ऐं पंहिंजे मुल्क सां गॾाए ॿिन्ही मुल्कनि ते हुकूमत कंदो। मुंहिंजी सलाह मञो, जेतिरो जल्द थिएव हिन खां पलां दाजा कराए, भलाई तव्हांजी इन में। ख़ादिम हाकिम खे बि वज़ीर जो इहा ॾिनी त हिन खे बि ॾियणु अची थी त भेण बराबरि मुंहिंजी बादशाही लालच, बराबरि हे बादशाह खेॾ न खेॾे ऐं मुंहिंजी बादशाही न विञाए। बराबरि मां हिनखे इहा ॻाल्हि वणंदी हूंदी छा त मां मुंहिंजो नौकर ऐं उनखे मां साईं साईं कयां, हे मिड़ई मजबूरी मां थो करे, हे माना बराबरि कंहिं दावा में। वज़ीर ॾे ख़बर भला पोइ हाणे छा कयूं, अहिड़ी का अटकल कर, नांग बि मरे लीको बि न रहे। वज़ीर चयसि साईं जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त पोइ तव्हां छुटा पिया हो, सॼो इंतज़ाम मां पाण ई थो कयां। हाणे तव्हां हीअं कयो, पंहिंजे इन वज़ीर खे इहो हुकुम ॾियो त सुभाणे सुबुह जो सवेर शाही कसाब खाने में वञे, उते वञी कासाइनि खे हिदायत करे त बादशाह जे खाइण लाइ जेको अचे थो गोश्त उहो सुठो नथो अचे, सो हिन खे चओ त उते नज़रदारी करे चकासब करे ऐं इहो बि ॾिसे त कोताही केरु थो करे। हिन बादशाह खे चयो त तव्हां रुॻो हिन खे चओ त सुभाणे सुबुह जो वञी इहो कमु करे, बाक़ी कमु मुंहिंजो आहे। हे बादशाह खां मोकिलाए वॾो वज़ीर निकितो, हे आयो सिधो कसाब खाने में। उते जेके कासाई आहे उन कासाइनि जो जेको जमादार हुयो, चङो मुड़ुसु जेको हुयो कासाइनि जो वॾो, उनखे घुराए उनखे चई त भाउ बादशाह सुञाणनि पिया त बादशाह जो वॾो वज़ीर आहे, हे भाउ बादशाह सलामत जो हुकुम आहे त सुभाणे सुबुह जो तव्हां वटि कसाब खाने में जेको बि पहिरियों माण्हू को सरकारी हुकुम ॿुधाइणु अचे, माना दरबार मां को बि माण्हू अचे तव्हां वटि, पहिरियों माण्हू जीअं अचे त उनखे हिकदमि क़तलु करे छॾिजे। उनजी सिसी जेका आहे उहा ढाकूअ में विझी सील करे पाण वटि रखो, जॾहिं ॿियो माण्हू उते अचेव त उनखे उहो ढाकू बि ॾिजो ऐं बादशाह ॾे उहो ढाकू रवानो कजो। पर इहो ॾाढी राज़दारीअ सां कमु कजो, पर इन कम में सुस्ती न थिए। पर इहो कमु थोरो आहे पहलवानी वारो, महिनत वारो कमु आहे, तंहिंजे करे कि पहलवान कासाई जेके आहिनि उहे इन कम ते मुक़ररु करे छॾनि। जमादार खे इहो हुकुम ॾेई मोटी आयो, जमादार बि ॿ टे पहलवान कासाई इन कम लाइ मुक़ररु कया त हाणे बादशाही हुकुम थियो आहे, बादशाहनि जा पंहिंजा फ़ैसिला आहिनि, असां त हाणे हुकुम जा बंदा आहियूं, असांखे उहो करिणो आहे। उन पहलवाननि खे न जमादार सम्झाए छॾियो। ॿिए ॾींहं ते अञा सिजु उभरियो ई कोन हुजे, सिजु उभरियो ई कोन हुजे त नंढो वज़ीर जेको असुलुको बादशाह हुजे, नंढो वज़ीर जेको असुलुको बादशाह हुजे, उनखे बादशाह जीअं वज़ीर सम्झायोसि उहो साॻियो चईंसि त भाउ कसाब खाने में वञ, उतां वञी ऐं नज़रदारी कर त केरु कोताही थो करे, असां वटि गोश्त सही नथो अचे।
हे बादशाह जो हिनखे इहो चयो त बादशाह जे हुकुम जी पैरवी करण लाइ हे चढ़ियो घोड़े ते कसाब खाने ॾांहुं रवानो थियो। रब जा फ़ैसिला त पंहिंजा आहिनि। हे वठी पियो जे रस्तो, रब जी कुदरत उन ई रस्ते सां का शादी हुई, शादी उन ई रस्ते सां। हे बि आयो पियो रस्तो वठी वञे पियो कसाब खाने ॾे, घोट जो बि उन महिल सरगस निकिरे पियो, हे बि अची हुतां टपियो। असुलू को बादशाह नंढो वज़ीर हितां हे बि उतां टपियो। घोट जे पीउ जी हिन ते नज़र पइजी वई। वज़ीर जी पोशाक हिनखे हुई, शाही महल जो माण्हू हुयो। हिन जो ॾिठो त बणा शाही महल जो माण्हू पियो थो वञे, वज़ीर पियो थो वञे, असां ग़रीब माण्हू, हे ॾाढो हिकिड़ो सुठो सवण आहे, ॾाढो हुन ते जो नज़र पियो ॾाढो ख़ुशि थियो। अॻियां वधी हिनखे अची ॿाहूं ॿधी चई त साईं असांजी ख़ुशीअ जो मौक़ो आहे, सो महिरबानी करे पंहिंजा नेक ऐं कुर्बाइता क़दम असां ग़रीबनि जी झूपड़ी तां घुमायो, असांजे हिन कखाई घर खे शरफ़ ॾियो, असांजी ख़ुशीअ जो मौक़ो आहे, तव्हां ईंदव त ॼण असांजो हिकिड़ो इज़त वधंदी, महिरबानी कई। वज़ीर पहिरीं त हिन जी ॻाल्हि ते ध्यानु न ॾिनो, त हाणे बादशाह हुकुम आहे पहिरियों त वञा होॾे। हुन चयसि त साईं असां ग़रीब आहियूं, तव्हां तॾहिं असां ॾे नथा हलो। हिन जो इहो चयसि त हिनखे दरवेश वारी ॻाल्हि दिलि ते तरी आई त केॾो बि ग़रीब हुजे पर जेकॾहिं हिन कोसनि कुहरनि जी बि दावत ॾेई त उनजी दिलि न रंजाए। हिन जो चयसि असां ग़रीब आहियूं, तूं तॾहिं नथो हली। बिस्मिल्लाह करे लथो घोड़े ते, हिन सां गॾु आयो, उन्हनि जो जिथे काज हुजे उते अची उन कखड़नि में वेठो, शादीअ जे रस्मुनि में अची शरीक थियो। हिते हिनखे कुझु थोरी देरि थी वई, थोरी शादीअ जूं रस्मूं जो हुयूं त हिते हिनखे थोरी देरि थी। होॾां हो वॾो वज़ीर जेको हुयो जंहिं प्लान इहो ठाहियो हो उहो इन इंतज़ार में हो, उनखे इहा ई ख़बर पई त हे वियो आहे कसाब खाने ॾे, ॾिठईं त कलाकु ॾेढ जो थियो आहे त हिन सोचियो त हाणे इन में हिन जो कमु पूरो थी वियो हूंदो। हिनखे पक थी त कासा आहिनि नंढे वज़ीर जो कमु पूरो करे छॾियो हूंदो। सो हाणे हिन छा कयो जो पाण चढ़ियो घोड़े ते, पाण चढ़ियो घोड़े ते, लांग वराए ऐं कसाब खाने रवानो थियो। सिधो आयो कसाब खाने में, अचण सां कासाइनि खे चई हाणे हे उते पहिरियों माण्हू थी अच पाए, ऐं हिननि खे हुकुम बि इहो हुयो त जेको पहिरियों माण्हू शाही दरबार जो पहिरियों माण्हू अचे, शाही हुकुम खणी अचे, उनखे मारिणो आहे। हाणे हे पहिरियों माण्हू थी हुते पहुतो। हे जीअं अञा हुते पहुतो त हिन चयो त भाउ ॾियो ख़बर कमु कीअं थियो, कमु सही थी वियो, जल्दी कयो। हुननि इहो ई सम्झो त माना हुन बि असांखे इहो चयो हो त भाउ जेको पहिरियों शाही हुकुम खणी अचेव, हे आयो आहे पहिरियों माण्हू आयो आहे, शाही हुकुम खणी आयो आहे, सो हो जीअं सम्झायल हुया हिन जीअं चयो, हिनखे चवनि त साईं हा सही आहे, तव्हां अचो अंदरि। वॾो वज़ीर घोड़े तां लथो, जीअं हिननि सां गॾु अंदरि हलियो त उहो पहलवान अॻई तयारु लॻा पिया हुआ। उन्हनि खे हुकुम हुयो वज़ीर खे खणी चौखंब ॿधनि, अची कातियुनि सां वतऊंसि, बसि पोइ त हुजनि यार जूं दाहूं रड़ियूं, अलाह ॾे बानो न सहे। वज़ीर घणियूं दाहूं कयूं, ॾाढो हिननि खे सम्झाई, अदा पंहिंजा उहिदा बयानु कई त मां वज़ीर आहियां। आख़िर में इहो बि चयईं त भाउ हो ॿियो वज़ीर हुयो जंहिं लाइ बादशाह मारण जो हुकुम ॾिनो, पर साईं हाणे हे किथे था ॿुधनि। हिननि खे त इहो ई हुकुम हुयो त जेको पहिरियों माण्हू अचे उनजो किसो पूरो करिणो आहे। सो हाणे वज़ीर खे पूरो करे वज़ीर जी मुंडी सिरी अलॻि करे छॾियनि। अलॻि करे जीअं हिननि खे हुकुम हुयो उहा सिरी वरी डाकूअ में सील बंदि करे ऐं रखी छॾियनि त हाणे ॿियो माण्हू ईंदो उनखे ॾियणो आहे। हिते हे बि कुझु टाइम हुते शादीअ में हुननि ग़रीबनि जी में वेठो, हिनखे वरी इहो ई हुयो त हाणे बादशाह जी हुकुम आहे, वरी होॾे वञा न त बादशाह नाराज़ थींदो। हिननि खां मोकिलाए ऐं कसाब खाने में आयो, कसाब खाने में आयो, उते अची ऐं जीअं हिनखे हुयो त भाउ गोश्त माना उते चइजांइ त गोश्त सही नथो मिले ऐं थोरी नज़रदारी कजां। हे हुननि खे पारतूं बि करणु लॻो। कासा आहिनि हिनखे छा कयो जो सील मोहर थियल उहो ढाकू त साईं हे बादशाह सलामत लाया, हे खई वञ। हे उहो ढाकू खणी अची दरबार में पहुतो, दरबार में पहुतो, बादशाह वेठो हुजे तख़्त ते, बादशाह जे साम्हूं अची ढाकू रखे। बादशाह खे त सॼे किसे जी ख़बर हुई, बादशाह जो हिनखे जहिड़ो ॾिठो ढाकू हिनजे हथ में, बादशाह वाइड़ो थी वियो। बादशाह तकड़ में खणी ढाकूअ जो पुड़ो खोलियो, ढाकू जो खोले ॾिसे त वॾे वज़ीर जी मुंडी ढाकूअ। हे हैरान थी वियो। हाणे हिन बि ॾिठो त भला हिन में वॾे वज़ीर जी मुंडी आहे। बादशाह हिन खां पुछियो ॾे ख़बर, हे छा? हिन चयसि साईं तव्हां मूंखे चयो त वञा कसाब खाने में, सो मां तव्हांजे हुकुम मूजिबि वञा पियो, पर साईं थोरी मूंखे लेट थी वई जो रस्ते में हिकिड़े ग़रीबनि जो विहांउ हुयो, उन्हनि बि ॾाढियूं मूंखे कयूं मिनथूं,
सो मां बि चयो त अजाई हुननि जी दिलि न रंजायां, मां हुननि सां गॾु वियुसि। थोरो मूंखे हुते टाइम लॻी वियो, बसि हुतां वांदो थी आयुसि कासाइन वटि। उन्हनि खे बि तव्हां जीअं चयो हो मां हिदायत कई, उन्हनि मूंखे ढाकू ॾिनो जेको मां तव्हांजे अॻियां अची रखियो आहे। वधीक किसे जी मूंखे का ख़बर न आहे, मां नथो ॼाणा त असांजे वॾे वज़ीर सां हीअ हाल कीअं थियो आहे, मूंखे का ख़बर न आहे। बादशाह जो ॾिठो त हाणे त हे रांदी वरी उल्टी थी वई। बादशाह जेको खादिम बादशाह हुयो, उन चयोसि त हिनखे वेहारे, उनखे चई त वॾो वज़ीर, असुल ॻाल्हि इहा आहे, हाणे तोखे बि ख़बर न हुई, मां वेह त तोखे ॿुधायां। वॾे वज़ीर राति मूंखे ॾिनी तुंहिंजी दांह, वॾे वज़ीर राति मूंखे ॾिनी तुंहिंजी दांह, त तूं हुनजी जवान धीउ सां महल में का खऊंस कई आहे। उन छोकिरी वरी पीउ खे रोई दांह ॾिनी। उहो वज़ीर आयो हो मूं वटि, वज़ीर तोखे माराइण जे लाइ कासाइन खे अॻई चई आयो हो त जेको अॼु सुबुह जो सवेर पहिरियों सरकारी माण्हू अचे उनखे कजो क़त्ल, उनजी सिसी ढाकू में ढके बादशाह ॾे मोकिलिजो। तूं उन ई प्लान तहत तोखे असां मोकिलियोसीं ओॾ, पर हाणे कुदरत वारे जा कम आहिनि जो तूं वाट ते वेही रहे। वज़ीर उॿारो थी होॾां वियो ऐं वज़ीर जो कमु पूरो थी वियो। असुल किसो आहे इहो, न त हीउ प्लान तुंहिंजे लाइ ठहियलु। नंढे वज़ीर चयसि साईं जहिड़ी कहिड़ी तहिड़ी भेणी, मां त साईं हुनजो बदनियतो कोन हुअसि, न वरी हुनजे न्याणी में का मुंहिंजी बुरी अखि हुई। पर हाणे जेकॾहिं ॻाल्हि थी आहे त मां तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां थो। उन राति मां तव्हां सां गॾु आयुसि पे, ॾियो मुंहिंजे हथ में हो, मां तव्हांखे वठियूं पिया आयुसि। तव्हांखे यादि हूंदो त मां किरी पियो हुउसि, तॾहिं मां हिननि ॿिनि माण्हुनि खे ॾिठो हो। हाणे लॻे थो त पक इहा वॾे वज़ीर जी थी आई, मूंखे इहा ख़बर न हुई, मां इहो ई सम्झो त का शाही महल जी औरत आहे। मूंखे ख़्यालु थियो त हिननि ते भेण कंहिंजी नज़र न पवे, सो मूं उन्हनि जो ऐब ढकण जे लाइ ॼाणी वाणी ॾियो केराई ऊंदहि कई त मता तव्हांजी नज़र पइजी वञे ऐं मता नाहक मारिजी वञनि। मां त हुननि सां चङाई कई, पर हाणे उनजो बदिलो शायदि वज़ीर इहो बि मूंखे ॾिनो। पर साईं ख़ुदा त ॾिसे थो, ख़ुदा हक़ वकील आहे, सचनि साणी कूड़नि घाणे। पर साईं हाणे ॻाल्हि ॿुधो, मां तव्हांखे ॻोल्हण जे लाइ आयुसि पे, पोइ हिनखे वरी सॼी दरवेश वारी ॻाल्हि ॿुधाई जेको दरवेश हिनखे मुसाफ़िर खाने में मिलियो। दरवेश हिनखे मुसाफ़िर खाने में, त ईअं मूंखे दरवेश जी ॻाल्हियूं ॿुधायूं, मां त उन मूजिबि पियो हलां। पर साईं दरवेश मूंखे आख़िर में हिकिड़ी नसीहत कई, आख़िर में जेका मूंखे दरवेश नसीहत कई, जेका मां अञा रहियल आहे मुंहिंजी, हुन मूंखे नसीहत आख़िर में इहा कई त कंहिं बेक़दुर बेइंसाफ़ जी यारी या नौकिरी न कजांइ। सो तव्हां बि उन नमूने साबित कयो जो बिना पुछे मूंखां तव्हां पुछो था, हुनजे ॻाल्हियुनि ते अची तव्हां मूंखे मौत जे मुंहं में ॾेई छॾियो, पोइ मूंखे त खणी ख़ुदा बचायो। बादशाह मूंखे अफ़सोस आहे जो तूं मूंखां हक़ीक़त पुछण बि मुनासिबु न सम्झी। ठीकु आहे, अलाह तोखे इज़त ॾिनी आहे, हाणे इहा बादशाही तोखे ने पिया विझ, असांजी अलाह आहे। हाणे मूंखे इजाज़त ॾे त मां पंहिंजे मुल्क वापसि वञां। ईअं चई ऐं बादशाह खां जेको असुल में हिन जो ग़ुलाम हुयो, हे ख़ानदानी बादशाह, उन खां मोकिलाए पंहिंजे उन घोड़े, असुली जेको घोड़ो हुयुसि, उन घोड़े ते चढ़ी वठी पंधु पियो। हलंदो 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 नेठि किनि ॾींहंनि जे पंध खां पोइ अची पंहिंजे बादशाही में पहुतो। हे जो गुम थियल हुयो त उतां जी मुल्क जी जेका वाघ हुई बादशाह जे गुम थियण जे सूरत में, उतां जो जेको वॾो वज़ीर हुयो उन बि फ़िलहालु बादशाही हलाई त जेसि ताईं बादशाह अचे। बादशाह जीअं पंहिंजे मुल्क में पहुतो, बादशाह खे ज़िंदह सलामत ख़ुशि खुरम ॾिसी सभु ॾाढा ख़ुशि थिया, ख़ुदा जा शुक्र बजाननि, छो जो बादशाह इंसाफ़ वारो हो। बादशाह इंसाफ़ वारो हो। वज़ीर बादशाह जे हवाले हुकूमत कई त साईं हे तव्हांजी अमानत आहे, तव्हांजे गैर हाज़िरीअ में मां पे तव्हांजा फ़र्ज़ अंजाम ॾिना, हाणे तव्हां आया हो, तव्हां पाण संभालियो। सॼे मुल्क में नए सिरे ईअं सम्झ नओं रंग लॻी वियो, ख़ैर ख़ैरियातूं शुरू थी वई। ग़रीब गुरबो फ़क़ीर फ़ुकरे लाइ ख़ज़ाने जा दर बादशाह खोले छॾिया। ईअं सम्झो को टाइम त सॼे मुल्क में ईअं ॼण ख़ुशियुनि जी शादियुनि वांगुरु जशननि जी धुम लॻी पई हुजे। बादशाह पंहिंजे राणियुनि ऐं औलाद सां मिलियो, सभु ॾाढा ख़ुशि थिया। जहिड़ी तरह हिन विछड़ियल बादशाह ऐं संदसि वग़ैरह जो मेलो थियो, तहिड़ी तरह अलाह साईं जग जहान जो मेलो करे। आमीन।